खैरपुर भरिसां कुंद्रा थाणे जे हद ॻोठ दारावाहण जे रहवासी ग़ुलाम शबीर नाड़ेवाल ऐं वॾेरो रांझण नाड़ेवाल ऐं ॿियनि सभिनि जी तादाद में एहतिजाज कंदे चयो त निसार अजण असांजे अबे ॾाॾे जी ज़रिए ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं कूड़ा काग़ज़ खातो ठहिराए असां मथां कूड़ा केस दाख़िल करे असांखे हिरासा करे रहियो आहे। असां इलाइक़े जे चङनि वटि केतिरा ई भेरा दांह खणी विया आहियूं। उन्हनि केतिरा ई भेरा फ़ैसिलो बि कयो आहे पर कंहिं जे फ़ैसिले खे नथो मञे। सदारनि चङनि खां बि चवे थो त मां वॾो मोतबर आहियां ऐं सभिनी खां मां ॾाढो आहियां। हुननि वधीक चयो त असांजे अबे ॾाॾे जी ज़रिए ज़मीन जा कूड़ा काग़ज़ ठाहे ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे ज़मीन वापसि ॾिनी वञे। असां केतिरा ई चकर निसार अजण खे गिरफ़्तार करे सिपाही नईं मौरिजो खे ॾिनो आहे, पुलिस छॾे ॾिनो आहे। असां SSP सखर, DIG सखर, SHO कुंद्रा, NEP, एंटी करप्शन, सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, सुप्रीम कोर्ट खां मुतालबो था कयूं त व्याजी निसार अजण खे गिरफ़्तार करे असांजी ज़मीन छॾाए ॾिनी वञे ऐं खातो ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।